अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला अबरो सब खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। ममनुआ फॉरेन फंडिंग केस में FIA इमरान खान के ख़त लिखी छॾियो। PTI चेयरमैन खां पार्टी के फंड ॾींदड़ समूरनि क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी कंपनियुनि ऐं कारोबारी शख़्सियतुनि जो रिकॉर्ड तलब करे वरितो। ख़त में चयो वियो आहे त पार्टी जे क़याम खां वठी हिन वक़्त ताईं वसूल थियल मेंबरशिप फीस जो रिकॉर्ड फराहम कयो वञे। ख़त में FIA तरफ़ां PTI चेयरमैन ऐं जनरल सेक्रेटरी खे समूरो रिकॉर्ड 15 ॾींहनि अंदरि फराहम करण जी हिदायत। वफ़ाक़ी हुकूमत वाइड़ाइप ऐं घबराहट जो शिकार आहे। हिक ॿिए ते गंद उछलाइण सां कुझु बि हासिल न थींदो। हाणे 9 क़ौमी असेंबली जी सीटुनि ते इमरान खान उन्हनि खे लताड़ींदो। नवाज़ शरीफ अचे या न अचे को बि फ़र्क़ु नथो पवे। इंतकामी सियासत जमहूरियत खे ख़ौफ़नाक अंजाम ते पहुचाईंदी। 10 करोड़ माण्हू गुरबत ऐं महांगाई जी पकड़ में आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो ट्वीट। बलोचिस्तान के मुख्तलिफ इलाक़नि में बरसातुनि ऐं ॿोॾि जूं तबाहकारियूं। तूफ़ानी बरसातुनि सबबि किला सैफुल्लाह जे तालके मुस्लिम बाग में वधीक 6 ॼणा हयाती विञाए वेठा। पौतियुनि जो अंग 182 थी वियो। किला सैफुल्लाह में पानी जे दबाव सबबि 3 डेम टुटी पिया। 10 ॻोठ पाणी हेठि अची विया। ओथल में लुंडा नदी में क़ौमी शाहराह जो मुतबादल रस्तो बि ॿोॾि जे पाणी में लुड़ी वियो। कोयटा खां कराची वेंदड़ रोड पाणी हेठि अची वियो। लसबेला, ज़ियारत, चमन ऐं मुस्लिम बाग में तेज़ बरसात। सूबे में हिन वक़्त ताईं 1887 घर मुकमल तौर तबाह थी विया। किला सैफुल्लाह में दौलतज़ई, औरतज़ई ऐं औरगास जे इलाइक़नि में 20 खां वधीक घर ड्रही पट। 40 ख़ानदाननि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। पाक फ़ौज, FC ऐं ज़िले इंतज़ामिया जूं टीमूं इमदादी सरगर्मियुनि में रुधल। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत मुख्तलिफ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। मलीर, क़ायदाबाद, लांढी, गुलशन हदीद, एयरपोर्ट, शाहरा फैसल, नर्सरी, सदर, II चंद्रीगढ़ रोड, गुरु मंदिर, गोलीमार, गुलशन मेमार, नमाज चुरंगी, हसन स्क्वायर, गुलिस्तान जौहर, गुलशन इकबाल ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। कोरंगी काज़वे ते ॿोॾि वारी सूरतयाल, रोड ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो।